क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयास लतीफ़ पली जे बहरिया चाउन ख़िलाफ़ पुरअमन धरणे ते तशद्दुद ऐं गिरफ़्तारियुनि जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे चयो त असां सिंध वासी अमन पसंद ऐं नुक़सान न पहुचाईंदड़ माण्हू आहियूं। हैदराबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे अयास लतीफ़ पली जो चयो त असां अमन ऐं भाईचारे वारी फ़िज़ा ते यकीन रखूं था। हुन जो त सिंधियुनि ऐं पाकिस्तानियुनि खे ज़ालिम करप्ट माफ़िया, अवाम मुख़ालिफ़ बिल्डर ऐं ज़मीन ते कब्ज़ो कंदड़नि ख़िलाफ़ इतिहाद, अमन ऐं मज़बूतीअ सां जवाबु ॾियणु घुरिजे। अयास लतीफ़ पली जे वधीक चयो त बहरिया चाउन, DH ऐं ज़ुल्फ़िकाराबाद सिंध दुश्मन मनसूबा आहिनि। अहिड़नि सिंध दुश्मन मनसूबनि सां सिंधी माण्हू अक़लियत में तब्दील थी वेंदा। अयास लतीफ़ पली जे चयो त सिंध हुकूमत पुलिस ज़रिए बहरिया चाउन ख़िलाफ़ पुरअमन धरणे जे काफ़िलनि खे रोकियो, हिरासा कयो, जंहिं जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। हुन ऐलान कंदे चयो त 10 जून खां 13 जून ताईं बहरिया चाउन, पाणी खोट ऐं करप्शन ख़िलाफ़ पूरी सिंध में एहतजाज कया वेंदा।